میرے حسین سا کوئی امام پیش کرو۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ کلوا وتمتعوا قلیلا انکم مجرمون۔ ویل یومئذ للمکذبین۔ وَإِذَا قِيلَ لَهُمُ ارْكَعُوا لَا يَرْكَعُونَ۔ وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ۔ ويل يومئذ للمكذبين، فبأي حديث بعده يؤمنون؟ آمنت بالله صدق الله العظیم۔ سبحان اللہ۔ بات اتنی سی ہے کہ یزید تھا، حسین ہے۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ السلام علیکم، ماہیا کرن میرے تہاں سبنن کے بھلیکار تھی کیا تہاں ڈسی رہا محرم الحرام جی اسپیشل ٹرانسمیشن۔ اج 3 محرم ہے اج بھی اساں مجلس تہاں ساموں حاضر ہے، انشاءاللہ 10 محرم الحرام تائیں تہاں اساں مجلس ॾिसंदा रहंदा، اساں محفل ॾिसंदा रहंदा۔ امید आहे تہاں کے پسند ایندی ہوندی۔ اج اساں ٹائم تھوڑو وڌائے چھڏیو ہے، انشاءاللہ اج 7 بجے تائیں تہاں اساں ٹرانسمیشن ॾिसंदा۔ इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त जेके बि असांजा नाज़रीन आहिनि، जेके बि असां हिन महफ़िल में ॻाल्हियूं कयूं था, जेके बि असां सवाल कयूं था, जेके बि असां वटि ज़ाकिर ज़ाकिरा या मौलाना जेके बि अचनि था, इहो हिकिड़ो सबक़ु आहे असांजे लाइ। असां सिखूं था इहे शयूं ऐं कोशिशि इहा कयो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि ॿुधायो। मूंखे ॾुख इन ॻाल्हि जो थींदो आहे त अॼु जे दौर में जेके ॿार आहिनि, नंढा नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त इमाम हुसैन केरु आहे। अफ़सोस जो मक़ाम आहे त उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त हज़रत अली केरु आहे, बीबी फ़ातिमा केरु आहे, बीबी ज़ैनब केरु आहे, बीबी सकीना केरु आहे, हज़रत अब्बास अलमदार केरु आहे। मूंखे अफ़सोस थींदो आहे त अॼु जे दौर में असां ॿारनि खे इहो दर्स नथा ॾियूं, असां ॿारनि खे इस्लाम जे हवाले सां का तरबियत नथा ॾियूं। असां हूअं दुनियावी तरबियतुनि ते वञूं था, दुनियावी तालीमुनि ते असां वञूं था, पर हीअ जेका मेन असांजी तरबियत आहे असां नथा ॾियूं पिया। त कोशिशि कयो पंहिंजे नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे हींअर ई इहो इल्मु ॾियणु शुरू कयो त उन्हनि खे ख़बर हुजे त केरु आहे इमाम हुसैन। प्यारी किरत तव्हां ॿुधी कारी मोहम्मद अनीस कादरी हाशमी जी आवाज़ में, ऐं असां सां गॾु जेके माशाल्लाह असांजी भेनरूं वेठियूं आहिनि असांखे नुहा ॿुधाईंदियूं। सईदा तस्कीन ज़हरा असां सां गॾु आहे, उनखां अलावा शाहिदा भुट्टो असांजी भेण हिते मौजूदु आहे, ऐं मौलाना साहब असां सां गॾु आहिनि।
मौलाना नज़ीर अहमद सिद्दीकी साहब हिते असां सां गॾु आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो अलामा साहब? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान। अलामा साहब जी अॼु 3 मुहर्रम आहे ऐं 3 मुहर्रम जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, पर सभिनीनि खां पहिरियां जेको मां पंहिंजे प्रोग्राम खे स्टार्ट करण वक़्तु जेका ॻाल्हि कई त असां ॿारनि खे या दीनी तरबियत नथा ॾियूं, ॿारनि खे असां इहे ॻाल्हियूं नथा ॿुधायूं, उनजी वजह छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त मां KTN न्यूज़ जो ऐं अवां जी टीम जो शुक्रिया अदा थो करियां जंहिं असांखे हिन प्रोग्राम में इज़हार ख़्याल करण जो मौक़ो ॾिनो। असल में सभ खां जेको वॾे में वॾो मसइलो आहे जो असां पंहिंजे पाण खे, पंहिंजे बच्चनि खे दीनी तालीमात खां परहेज़ करे छॾियो आहे। क़ुरान जी तालीम खां असां पाण खे परहेज़ करे छॾियो आहे। हदीस जी तालीम खां असां पाण खे परे करे छॾियो आहे। अॻु में असां मुसलमाननि जो जेको सिस्टम हूंदो हुयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ॿारनि खे सेखारी वेंदी हुई, सम्झाई वेंदी हुई। इमाम मुर्शिद अली साईं जी ज़िंदगी ॿारनि खे सेखारी वेंदी हुई। इमाम हुसैन जो बचपन, इमाम हुसैन जो क़ुरान शरीफ़ जी तिलावत करणु ऐं अम्मा फ़ातिमा जो पिंघो लोॾींदे झोलींदे पंहिंजे बचड़नि खे रब जो क़ुरान पढ़ाइणु। अॻु में असांजे औरतुनि में बि क़ुरान जी तालीम हुई। अक्सर असांजो जेके मोमिनियाणियूं हुयूं क़ुरान जूं आलिमा हुयूं, क़ुरान जूं हाफ़िज़ा हुयूं। अॼु असांजे अंदरि दुनिया जो इल्मु अची वियो आहे ऐं असां पाण खे क़ुरान जे इल्म खां परे करे छॾियो आहे, क़ुरान जी ॼाण खां परे करे छॾियो आहे। हता की अॼु असांजे मासूम ॿारनि खे दुरूद शरीफ़ बि नथो अचे। असांजे मासूम ॿारनि खे जनाज़े निमाज़ बि नथी अचे। जो असांजो को वॾो गुज़ारे वञे, को फ़ौत थी वञे त असां उनजी जनाज़े निमाज़ घटि में घटि पढ़ी सघूं। असांजे ॿारनि खे इहा बि ख़बर न आहे जो निकाह कीअं थींदो आहे। त असां जेको आहे पाण खे दीन खां परे करे छॾियो आहे। सभ खां वॾे में वॾो सबबु इहो आहे जो असां पाण खे क़ुरान खां परे करे छॾियो। जेको इहो ग़लति आहे ऐं आख़िरत में असांखे इहो ई सभु कमु ईंदो। अच्छा, पाक पैगम्बर जो इमाम हुसैन सां प्यार ऐं उन्हनि जो बचपन कीअं हुयो? मुहर्रम जो महीनो जॾहिं बि ईंदो आहे त हिकु दिलनि जे अंदरि, मुसलमाननि जे दिलनि जे अंदरि हिकु ॾुखु पैदा थींदो आहे। ऐं मां हिन शेर सां पंहिंजी ॻाल्हि जी शुरूआति कंदुसि त वरी ज़ख़्म पुराणो आहे ताज़ो थियो जो मोटी मुहर्रम आयो आहे। हर अख मां लुड़क ग़मनि जा वहनि, हर दिलि में दर्द समायो आहे। मुंहिंजो सोनो हुसैन, मुंहिंजो मुर्शिद हुसैन, मुंहिंजो दिलबर हुसैन मुंहिंजे साईं खे ॾाढो प्यारो हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदा हुआ, जमात सां निमाज़ साईं जन निमाज़ जमात जी कराईंदा हुआ त इमाम हुसैन साईं जन जे कुल्हे ते अची करे सजदे जी हालत में अची वेही रहंदा हुआ। त साईं जन सजदे मुबारक खे ड्रिगो कंदा हुआ। जॾहिं पाण इमाम हुसैन हसन जॾहिं लहंदा हुआ त साईं जन पोइ सजदे खां उथंदा हुआ ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन हुसैन जे चपनि खे चुमींदा हुआ, चूसींदा हुआ जीअं पाण खारक खे चूसींदा आहियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन हुसैन जे वारनि खे सिंगंदा हुआ। त साहबा किराम अर्ज़ करण लॻा, अल्लाह जा पैगम्बर, ॻाल्हि सम्झ में कोन्हे आई, अवां इन्हनि जे वारनि खे छो पिया सिंगो? त मदीने वारे साईं फरमायो, गुलाब जे गुल मां गुलाब जी ख़ुशबू ईंदी आहे, राबेल जे गुल मां राबेल जी ख़ुशबू ईंदी आहे, चंबेली जे गुल मां चंबेली जी ख़ुशबू ईंदी आहे, त मूंखे हसन हुसैन मां मुहम्मद करीम खे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि कारी मोहम्मद अनीस कादरी हाशमी खे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ई दिलबर साईं जी शायरी साईं ज़ैद हुसैन करमी जन मोकिली आहे। ए शहीद करबला तो खे सलाम, ए शहीद करबला तो खे सलाम,
اے شہید کربلا توکھے سلام تُہے جی عزت تُہے جی عظمت کھے سلام تُہے جی عزت تُہے جی عظمت کھے سلام مصطفیٰ مدنیہ جو تو سا پرت پیار تو حبیبن جے کلھن جو تھے سوار مصطفیٰ مدنیہ جو تو سا پرت پیار تو حبیبن جے کلھن جو تھے سوار برتری تو جرفت کھے سلام برتری تو جرفت کھے سلام اے شہید کربلا توکھے سلام قد مدینے میں پڑھائی رب جو قرآن اے پڑھائی نے زیتے تو جو واشان قد مدینے میں پڑھائی رب جو قرآن اے پڑھائی نے زیتے تو جو واشان تو کئی جا ان تلاوت کھے سلام تو کئی جا ان تلاوت کھے سلام اے شہید کربلا تو کھے سلام پڑھی تلوار جے ہیٹھا نماز پاک پرور جے اگیاں تُہ جو نیاز پڑھی تلوار جے ہیٹھا نماز تو پڑھی تلوار جے ہیٹھا نماز پاک پرور جے اگیاں تُہ جو نیاز اے پیری تُہے جی عبادت کھے سلام اے پیری تُہے جی عبادت کھے سلام اے شہید کربلا توکھے سلام پاک اکبر جوان پٹر قربان تھیو دل کھلو دی دڑے سو منظر تو ڈٹھو پاک اکبر جوان پٹر قربان تھیو دل کھلو دی دڑے سو منظر تو ڈٹھو پوچھا پاک اکبر جی شجاعت کھے سلام تُہے جی عزت تُہے جی عظمت کھے سلام پانی اج کان پاک اسگر پیرنو گود میں تُجھے سدس دمڑو پنو ننڈڑے اسگر جی شہادت کھے سلام ننڈڑے اسگر جی شہادت کھے سلام اے شہید کربلا توکھے سلام کرم اللہ ہر دم توئے جو بیدارو وا دل برسائی ہر دم توئے جو بیدارو وا اہل بیتن سا انہی اکھے پیارو وا
اے سخی تجھی عنایت کے سلام اے سخی تجھی عنایت کے سلام اے سخی تجھی عنایت کے سلام اے شہید کربلا تو کے سلام. سبحان اللہ سبحان اللہ. اساں ساں گॾु असांजी ॿी भेण बि हिते मौजूदु आहे सैयदा तस्कीन ज़हरा. उन्हनि खे मां दावत ॾियणु चाहींदमि. चला मैं वादा निभाने चला मैं वादा निभाने सलाम माँ के मज़ार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार. चला मैं वादा निभाने चला मैं वादा निभाने सलाम माँ के मज़ार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार. कि मैं तेरा दीन बचाऊंगा ऐ मेरे नाना मैं अपना खून बहाऊंगा ऐ मेरे नाना. हुसैन जाता है मरने हुसैन जाता है मरने सलाम माँ के मज़ार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार. दुआ करो कोई सर पे रिदा न हो अम्मा नमाज़ शौक़ शहादत क़ज़ा न हो अम्मा. नाए मेरे चमन पे नाए मेरे चमन पे सितम की गर्दो गुबार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार. और तुम्हारे जैसा है नाना ये मेरा लाल अकबर दुआ करो न लगे उसको आसमां की नज़र छूटे न दूर वतन से छूटे न दूर वतन से हमारे दिल का करार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के मज़ार. हाँ एक फूल तो ऐसा है जो खिला भी नहीं ना पाए पानी तो कर सकता वो गिला भी नहीं. वो जिसके दहन से आती वो जिसके दहन से आती है दूध की महकार सलाम नाना के रोज़े सलाम माँ के
مزار سلام نانا کے روزے سلام ماں کے مزار. مولانا صاحب یہ ॿुधायो त अॼु 3 मुहर्रम आहे त 3 मुहर्रम जे हवाले सां कोई वाक़ियो जेको तव्हांजे ज़हन में हुजे त उहो ॿुधायो असां. हसन हुसैन ॿई शहज़ादा जंहिंजी सूरत मिसले मुहम्मद हुई रखियो कूफ़िन तिन सां वेर ॿई शहज़ादा जन्नत जा हक़दार बणिया. 3 मुहर्रमुल हराम इमाम हुसैन जो काफ़िलो करबला में मौजूदु आहे. इमाम हुसैन 61 हिजरी आहे. इमाम हुसैन कूफ़े वारनि ॾे ख़त मोकिलियो त मां तव्हांजी दावत ते आयो आहियां. तव्हांजा 18,000 ख़त मां वटि पिया आहिनि. तव्हां मूंखे घुरायो आहे ऐं तव्हां मुंहिंजे मुस्लिम बिन अकील मुंहिंजो जेको प्यारो दोस्त हुयो तव्हां उनखे बेदर्दी सां शहीद कयो आहे. उनजे बचनि खे तव्हां शहीद कयो आहे. तव्हां जेकॾहिं मुंहिंजो साथ नथा ॾियो त पोइ मां वापसि मोटी वेंदुसि. जॾहिं इब्न ज़ियाद खे इहा ख़बर पई त इब्न ज़ियाद चयो हाणे त असांजे हथु आयो आहे, असां वापसि वञणु कोन ॾींदासीं. इमाम हुसैन जे आॾो 2 शर्त रखियऊं, या यज़ीद जे हथ ते बैयत कर या शहादत जे लाइ तयारु थी वञ. मुंहिंजे मुर्शिद हुसैन मुंहिंजे इमाम हुसैन चयो मां यज़ीद जे हथ ते बैयत कोन कंदुसि, शहादत क़बूल करण जे लाइ तयारु आहियां. पोइ मां छो न चवां शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीं अस्त हुसैन दीं बना अस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यज़ीद. मुंहिंजे सोणे हुसैन पंहिंजो सर त कटाए छॾियो पर यज़ीद जे हथ ते बैयत न कई ऐं दुनिया वारनि खे पैगाम ॾेई छॾियईं त चाहे कुझु बि थी वञे, बच्चा क़ुर्बान थी वञनि, पंहिंजे जिस्म में अज़ियतूं अची वञनि, तकलीफ़ूं अची वञनि, पर ज़ालिम जे आॾो पाण खे झुकाइणो न आहे. कटाकर गर्दने बतला गए हैं करबला वाले कि किसी ज़ालिम के आगे झुक नहीं सकते खुदा वाले. असांखे करबला जे शहीदनि इहो सबक़ु ॾिनो आहे त कुझु बि थी वञे ज़ालिम जो मुक़ाबिलो करिणो आहे. ऐं मुंहिंजे हुज़ूर फरमायो मोमिन उहो आहे जेकॾहिं कंहिं बुराई खे ॾिसे त उनखे हथ सां रोके. जेकॾहिं हथ सां रोकण जी ताक़त न आहे त ज़िबान सां रोके. जेकॾहिं ज़िबान सां रोकण जी ताक़त न आहे त घटि में घटि उन गुनाह खे उन बुरे अमल खे दिलि जे अंदरि बुरो सम्झे इहो मोमिन आहे. इन ई सवाल मां सवाल अच्छा ब्रेक जो टाइम थी वियो आहे. मां तव्हां खां इहो पूछी कयां पई वक़्तु थियो आहे ब्रेक जो. काले नमन जो जल्दी हाज़िर था थियूं. मेरे हुसैन सा कोई इमाम पेश करो. मेरे हुसैन सा कोई इमाम पेश करो. ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं. मां ॾिसी रहिया आहियो मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन. तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था. नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे. करबला में हिकु तरफ़ पाणी हुयो त ॿी तरफ़ उञ हुई. जेकी पाणी पीअंदा रहिया उहे मरंदा विया. जेके उञायल हुया उहे अॼु बि ज़िंदा आहिनि. इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे. त इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे जीअं मौलवी साहिबु असांखे ॿुधाइनि पिया ब्रेक खां पहिरियां त यज़ीद जी बैत इमाम हुसैन न कई. त हाणे सवाल इहो आहे मुंहिंजो, जॾहिं इमाम हुसैन बैत न कई त ॿियनि छो कई? इमाम हुसैन वारी ॻाल्हि आहे. यज़ीद सां बैत सिर्फ़ु 5 सहाबा किराम खे छॾे करे बाक़ी तमामु जेके बि हुया कनि मसलिहत जी ख़ातिर, कनि ख़ौफ़ में अची करे, कनि दबाव में अची करे बैत कई. ऐं इमाम हुसैन इख़्तिलाफ़ रखियो. उन में कुझु ॿिया सहाबा किराम बि आहिनि. हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास आहे ऐं हज़रत ज़ुबैर जा फ़र्ज़ंद आहिनि ऐं ॿिया सहाबा किराम बि आहिनि. 5 सहाबा किराम आहिनि जंहिंमें हज़रत इमाम हुसैन बि आहे. त हज़रत इमाम हुसैन चयो त मां बैत न कंदुसि, छो त हाणे हीअ ख़िलाफ़त न आहे. हीअ हिकु ज़ोर ज़बरदस्ती हिकिड़े उहिदे जे मथां अची क़ाबिज़ थियणु आहे, वेहणु आहे. ऐं इमाम हुसैन जॾहिं बैत न कई ऐं सहाबा किराम मशवरो ॾिनो त तव्हां हाणे मदीने पाक में ई रहो, छो त यज़ीद जे हथ ते माण्हुनि काफ़ियुनि बैत कई आहे, करे चुका आहिनि.
ऐं होॾां वरी कूफ़े वारनि जा ख़त ते ख़त हुया त तव्हां अचो असां तव्हांजो साथ ॾींदासीं, तव्हांजे हथ ते असां बैत कंदासीं। पोइ जॾहिं हज़रत इमाम हुसैन उन्हनि जा ख़त ॾिठा त ॿियनि साहबा किराम मशवरो ॾिनो इमाम हुसैन खे त तव्हां हेॾे न वञो, इहे तव्हां सां वफ़ा न कंदा, इहे तव्हां सां पंहिंजे वाइदे ते न बीहंदा। पर इमाम हुसैन चयो त मां वेंदुसि, उन्हनि मूंखे एॾी प्यार ऐं मोहबत सां सॾियो आहे, मूंखे दावत ॾिनी आहे त मां वेंदुसि। ऐं इमाम हुसैन पहिरियां पंहिंजे साथी मुस्लिम बिन अकील खे मोकिलियो त तूं वञी सूरत हाल ॾिसी आहे त वाक़ई इहा सूरत हाल आहे या न, मुंहिंजो ख़त खणी करे वञ। ऐं इमाम हुसैन पंहिंजो ख़त मुस्लिम बिन अकील खे ॾिनो ऐं मुस्लिम बिन अकील ते पंहिंजे एतमाद जो इज़हार कयो। उहो ख़त कूफ़े में पहुतो ऐं 8000 कमों पेश कूफ़े वारनि मुस्लिम बिन अकील जे हथ ते इमाम हुसैन जे लाइ बैत बि कई त इमाम हुसैन अचे, असां उन सां बैत कंदासीं ऐं असां इमाम हुसैन जो साथ ॾींदासीं ऐं यज़ीद जे मुक़ाबले में बीहंदासीं। जॾहिं इब्न ज़ियाद खे ख़बर पई, उन पंहिंजो काफ़िलो पंहिंजो लश्कर पाण सां साण करे जॾहिं कूफ़े आयो, कूफ़े वारनि जे मथां जॾहिं दॿाउ विधईं त पोइ कूफ़े वारा ख़ौफ़ मां डप मां पोइ पंहिंजे कयल वाइदनि तां फिरी विया ऐं इमाम हुसैन जो साथ न ॾिनो। ऐं उमर बिन साद जेको कूफ़े में हुयो, जंहिंसां ईरान जी जेको आहे त बादशाही जो हुन सां वाइदो थियल हो त मां तव्हांखे ईरान जी बादशाही ॾींदुसि, उमर बिन साद खे जॾहिं इब्न ज़ियाद ख़त ॾिनो, पैगाम ॾिनो त तव्हां लश्कर वठी करे वञो इमाम हुसैन सां मुक़ाबिलो कयो। त उमर बिन साद चयो त मां हुज़ूर जी हुज़ूर जी औलाद सां, हुज़ूर जे नवाज़े सां कीअं जंग कयां, माज़रत कयां। त इब्न ज़ियाद उन जे मथां ज़ोर ॾिनो त जेकॾहिं तूं इमाम हुसैन सां जंग न कंदे त असां तोखां बादशाही खसींदासीं, असां तोखां इहो ईरान वारो इलाइक़ो तोखां खसींदासीं। त पोइ उन डप मां पोइ उन मना न कई ऐं काफ़िलो वठी करे करबला जे मैदान में आयो। ऐं इमाम हुसैन खां पुछा कयईं त तव्हां कहिड़ो मक़सदु खणी करे करबला जे मैदान में आया आहियो? त इमाम हुसैन चयो त मां जंग जे इरादे सां न आया आहियो, मां विढ़ण जे इरादे सां न आया आहियो, मूंखे कूफ़े वारनि ख़त लिखिया, मूंखे कूफ़े वारनि पैगाम ॾिनो, मां कूफ़े वारनि जे चवण ते हिते आयो आहियां। पर जेकॾहिं कूफ़े वारा पंहिंजे ॻाल्हि जे मथां नथा बीहनि ऐं वाइदा वफ़ा नथा करनि त पोइ मां वापसि थियण जे लाइ तयारु आहियां, मूंखे तव्हां रस्तो ॾियो, मां वापसि हलियो वेंदुसि। त इब्न ज़ियाद पैगाम में चयो त हाणे हीउ जॾहिं आयो आहे करबला जे मैदान में त असां हिन खे हाणे वापसि न छॾींदासीं, इन जे अॻियां हाणे ॿ रस्ता आहिनि, या त बैत करे या असां हिन खे मारींदासीं। इमाम हुसैन चयो बैत हरगिज़ न थींदी, या तव्हां मूंखे डायरेक्ट यज़ीद सां मिलणु ॾियो, मां उन सां ॻाल्हियूं कंदुसि, जेकॾहिं तव्हां मूंखे यज़ीद सां मिलणु नथा ॾियो त मूंखे वापसि छॾियो। पोइ इब्न ज़ियाद ऐं इब्न ज़ियाद जे सिपाहियुनि जेका ज़ुल्म जी दास्तान जेका अॼु तारीख़ जे अंदरि कारनि अखरनि में लिखी थी वञे, अॼु हिकु हिकु मुसलमान, हिकु हिकु मासूम ॿारु, नंढो वॾो पोढ़ो अमड़ भेण नौजवान, सभु जॾहिं करबला जे वाक़े खे ॿुधनि था त उन्हनि जे अखियुनि मां पाणी जा नार था वहनि त एॾो वॾो ज़ुल्म हुज़ूर जे नवासे सां, एॾो वॾो ज़ुल्म मुर्शिद अलीअ जी औलाद सां, एॾो वॾो ज़ुल्म अम्मा फातिमा जे बचड़नि सां, जेको तारीख़ जे अंदरि करबला जे शहीदनि सां जेको थियो आहे, वरी तारीख़ अहिड़ी न दोहराई आहे, न वरी दोहराई हुई थी। सही ॻाल्हि आहे। असांखे रिज़वान अली ज़ाहिद बि जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि पंहिंजी भेण शाहिदा भुट्टो खे। बावफा या बास, बावफा या बावफा गाजी मेरे, बावफा गाजी मेरे, बावफा गाजी मेरे, बावफा गाजी मेरे। सलाम गाजी, सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी, सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी, सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। सलाम गाजी, सलाम गाजी, वफा का तू है इमाम गाजी। जगह जगह है अलम गवाही, दिलों पे तेरी है बादशाही। जगह जगह है अलम गवाही, दिलों पे तेरी है बादशाही।
تیرا ہے چلتا نظام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی۔ تیرے علم کا ہے ہم پہ سایہ، علم پہ سایہ ہے پنجتن کا، تیرے علم کا ہے ہم پہ سایہ، علم پہ سایہ ہے پنجتن کا، بلند تیرا مقام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی۔ تو با وفا ہے تو لافتہ ہے، بے آسروں کا تو آسرا ہے، تو با وفا ہے تو لافتہ ہے، بے آسروں کا تو آسرا ہے، تو با وفا ہے تو لافتہ ہے، بے آسروں کا تو آسرا ہے، تیرا یہ چلتا نظام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی۔ حسین مولا سے پیار کرنا، حسین پر جان نثار کرنا، حسین مولا سے پیار کرنا، حسین پر جان نثار کرنا، حسین مولا سے پیار کرنا، حسین پر جان نثار کرنا، یہی ہے تیرا پیام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی۔ جو تیرے بازو قلم نہ ہوتے، اصیل اہل حرم نہ ہوتے، جو تیرے بازو قلم نہ ہوتے، اصیل اہل حرم نہ ہوتے، نہ جاتی زینب یوں شام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی، سلام غازی سلام غازی، وفا کا تو ہے امام غازی۔ سبحان اللہ سبحان اللہ۔ اچھا مولانا صاحب یہ بھی ضرور ایسا کہ بتایا تو کربلا جے واقعے میں چھا سبق حاصل کرن گھرجے؟ کربلا جے واقعے میں اساں کے بڑا سبق ملن تھا۔ ایک تو تاں کے پہلے ہی بدایس تو ظالم جی آڈو پان کے جھکائنو نہ ہے، وہ ظالم وہ چاہے طاقتور ہوجے، چاہے پیسے وارو ہوجے، چاہے جیڑو بھی ہوجے، ظالم ظالم تھیندو آ، مظلوم مظلوم تھیندو آ، ان جے کرے ہر ڈکھے سکھے وقت میں مظلوم جو ساتھ ڈیڑو آ، ظالم جو ساتھ نہ ڈیڑو۔ اے بے نمبر تے اساں کے کربلا جے واقعے سبق سکھاریو آ صبر جو۔ اے اللہ سے قرآن مجید میں اعلان تو فرمایا یا ایھا الذین آمنوا استعینوا بالصبر والصلاۃ ان اللہ مع الصابرین۔ تواں کے دکھ ملے، تواں کے خوشی ملے، تواں کے تکلیف ملے، تواں جے متھوں دکھن جا پہاڑ اچی کریا پر تواں صبر جے دامن کے نہ چھڈیو، تواں کے خوشی ملی تواں رب جو شکر ادا کیو۔ رب تو فرمایا ان اللہ مع الصابرین، مع اللہ صابرین سان گڈ آیا۔
करबला जे मैदान में मुंहिंजे सोणे हुसैन जे मथां ॾुखनि जा पहाड़ किरिया, मुंहिंजे सोणे हुसैन जे मथां ज़ुल्म जा पहाड़ किरिया, जबर जा पहाड़ किरिया। किराइण वारा केरु हुआ? पंहिंजा, जेके पाण खे मुसलमान सॾाइनि पिया, जेके हुज़ूर जा उम्मती सॾाइनि पिया। पर हक़ीक़त में जेकॾहिं दुनिया जा बदतरीन में बदतरीन काफ़िर आहिनि, जेके दुनिया जा बदतरीन में बदतरीन ज़ालिम आहिनि, त उहे हज़रत इमाम हुसैन खे शहीद करण वारा आहिनि। करबला जे मैदान में मुंहिंजो सोणो हुसैन, मासूम ॿार अब्दुल्ला बिन हुसैन, जेको मुंहिंजे मिठड़े हुसैन जो मासूम ॿारु आहे, खीर पियाक ॿारु आहे, साईं जन जी झोली में आहे। ज़ालिमनि तीर उछलायो जेको मुंहिंजे सोणे हुसैन जे बचे अब्दुल्ला जे वञी सीने खे लॻो। मुंहिंजे सोणे हुसैन जे झोली मुबारक में मुंहिंजो हज़रत अब्दुल्ला पियो आहे। खून सां मुंहिंजे सोणे हुसैन जी झोली भरिजी वई आहे। सोणो हुसैन पंहिंजे हथड़नि सां पंहिंजे बचे जे खून खे हथ में खणी करे रब्बुल आलमीन ॾे इशारो करे चवे थो, ऐं मुंहिंजा अल्लाह, जेकॾहिं तूं मुंहिंजे बचनि खे कुहाइण में राज़ी आहीं, जेकॾहिं तूं मां हुसैन खे कुहाइण में राज़ी आहीं, त अल्लाह मां तुंहिंजी रज़ा ख़ातिर कुहण जे लाइ राज़ी आहियां। त करबला जे मैदान में असांखे इहो सबक़ु मिलियो आहे त हर हाल में सब्र जे दामन खे न छॾिणो आहे। ऐं करबला जे मैदान में असांखे ॿियो वॾे में वॾो सबक़ु इहो मिलियो आहे त करबला जे मैदान में हेॾो तलवार, हेॾो तीर, हेॾो हज़ारनि जो लश्कर आहे। हेॾो मुंहिंजे सोणे हुसैन सां 72 ॼणा आहिनि, उहे बि मासूम ॿार के औरतूं आहिनि। न जंग जो इरादो आहे, न विढ़ण जो इरादो आहे, पर ज़ालिमनि हिकिड़ी बेदर्दी सां जेको ज़ुल्म कयो, जेका ज़्यादती कई करबला जे मैदान में। पर जॾहिं पोइ बि मुंहिंजे जॾहिं सोणे हुसैन जे मथां, जॾहिं सोणे हुसैन जे कन ते आज़ान आई, आज़ान पहुती, त मुंहिंजे सोणे हुसैन हथियार फिटा करे सभु कुझु छॾे करे रब जो शुक्र अदा कयो, निमाज़ अदा कई, निमाज़ खे बि न छॾी। असांखे करबला जे मैदान मां इहो बि सबक़ु थो मिले त हर सूरत में, ॾुख में, सुख में, तकलीफ़ में निमाज़ खे बि न आहे छॾिणो। बिल्कुलु हज़रत इमाम हुसैन जेको आहे नमाज़ अदा कई आहे, उते दुआऊं घुरियूं आहिनि, ताक़ीद कई आहे ॿारनि बचड़नि खे। इन जे हवाले सां बि असांखे कुझु ॿुधायो। मुंहिंजे सोणे हुसैन पंहिंजे बचड़नि खे सब्र जो दर्स ॾिनो। इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं बच्चा क़ुर्बान थी विया, हिकिड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन जेको मुंहिंजे अॼु जंहिंसां आले रसूल हले पियो, जेके सैयद सॾाइनि पिया, सभु मुंहिंजे इमाम ज़ैनुल आबिदीन जी औलाद मां आहिनि। इमाम ज़ैनुल आबिदीन हर रोज़, हर राति जो जॾहिं राति थींदी, राति जो पहर थींदो, त इमाम ज़ैनुल आबिदीन ज़ारो क़तार रोईंदो। त पुछण वारा पुछा कंदा हुआ, इमाम साहिबु तव्हां रो छाजे करे था, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे रोआरे थी? त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाईंदा हुआ त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो पुटु हज़रत यूसुफ जॾहिं गुम थी वियो, भाइरनि उनखे जुदा करे छॾियो पंहिंजे पीउ खां, खूह में उछलियाऊं, पोइ वञी जॾहिं मिस्र जी जॾहिं जेको आहे त वञी बादशाही में पहुतो, त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे बचे जी ग़म, पंहिंजे बचे जी जुदाई में 40 साल रुनो। ऐं एॾो रुनो जो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम अखियुनि खां नाबीन थी वियो। हुनजो त हिकु बच्चो हो। इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए, मुंहिंजो त पूरो जो पूरो ख़ानदान करबला जे मैदान में शहीद थी वियो, मुंहिंजो त कोई बि न बचियो, पोइ मां रोवां न त ॿियो छा कयां। पर इमाम ज़ैनुल आबिदीन बि असांखे सबक़ु ॾिनो आहे, त सब्र जो सबक़ु ॾिनो आहे। पोइ मां छो न चवां, शाह अस्त हुसैन बादशाह उस्त हुसैन, दी अस्त हुसैन दी बना अस्त हुसैन, सरदाद नदा दस्त दर दस्त यज़ीद। ऐं वरी ॿी जॻह ते शान वारो आ हुसैन, मान वारो आ हुसैन, पंहिंजी प्यारो जिंद जान करे वियो कुर्बान, सचे दीन जे ख़ातिर, सचे दीन जे ख़ातिर। अली बाबो नबी नानू आ एज़ाज़ केॾो, शहादत में मिठड़ो आ ममताज़ केॾो, ख़ुदा जो मथिस थी वियो राज़ केॾो। शान वारो आ हुसैन, मान वारो आ हुसैन, पंहिंजी प्यारो जिंद जान करे वियो कुर्बान, सचे दीन जे ख़ातिर, सचे दीन जे ख़ातिर। न की झुकियो, न की विकियो, हू दिलेरो आहे, छो त शेर जो पुटु बि हूंदो शेर आहे। सुभान अल्लाह। जीअं सोणो हुसैन दिलेर हो, तीअं सोणे हुसैन जो बाबो अली बि दिलेर हो। पोइ मां छो न चवां, अली अली आहे, शेर जली आहे, हक़ जो वली आहे, दीन जो दर आहे, इस्लाम जो रहबर आहे, फातिह ख़ैबर आहे, शेर बबर आहे, अली जर्रार आहे, साहिब ज़ुल्फ़कार आहे। असां सभिनी फ़क़ीरनि जो सोणे अली साईं सां सचो प्यार आहे। सुभान अल्लाह। बेशक बेशक बेशक, ॾाढी प्यारी ॻाल्हि। हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि रिज़वान अली ज़ाहिद खे। करबला में आ गए हुसैन, करबला में आ गए हुसैन,
دشمنوں پہ چھا گئے حسین مولا حسین دشمنوں پہ چھا گئے حسین کربلا میں آ گئے حسین کربلا میں آ گئے حسین دشمنوں پہ چھا گئے حسین مولا حسین دشمنوں پہ چھا گئے حسین میرے حسین دشمنوں پہ چھا گئے حسین سر دیا مگر دیا نہا سر دیا مگر دیا نہاد کیسے باوفا گئے حسین مولا حسین کیسے باوفا گئے حسین میرے حسین کربلا میں آ گئے حسین دشمنوں پہ چھا گئے حسین کربلا میں آ گئے حسین خور پہ ڈال کر نگاہ فیض خور پہ ڈال کر نگاہ فیض جنتی بنا گئے حسین جنتی بنا گئے حسین مولا حسین جنتی بنا گئے حسین میرے حسین کربلا میں آ گئے حسین نیند سے بھی جن کو پیار تھا نیند سے بھی جن کو پیار تھا ان کو بھی جگا گئے حسین مولا حسین ان کو بھی جگا گئے حسین میرے حسین کربلا میں آ گئے حسین دین کی بقا کے واسطے دین کی بقا کے واسطے اپنا گھر لٹا گئے حسین اپنا سر کٹا گئے حسین مولا حسین اپنا گھر لٹا گئے حسین میرے حسین اپنا سر کٹا گئے حسین مولا حسین کربلا میں آ گئے حسین اے نبی جس کی حد نہیں اے نبی جس کی حد نہیں مرتبہ وہ پا گئے حسین مولا حسین مرتبہ وہ پا گئے حسین میرے حسین مرتبہ وہ پا گئے حسین کربلا میں آ گئے حسین مولا حسین دشمنوں پہ چھا گئے حسین سبحان اللہ سبحان اللہ ہیر ماں دعوت دینا چاہیے سیدہ تسکین زہرا کے جب ردا سر سے چھنی اور میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی جب ردا سر
چھنی میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی آل عمران کہاں اور زندان کہاں یہ بہن قید ہوئی تو نہ آیا غازی جب ردا سر سے چھنی میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی ہم کو پانی نہ ملے تیری خوشبو تو رہے تیرے بازو نہ کٹے چاہے مشکی زاچ دے یہ مگر ہو نہ سکا تیرے بازو ہے جدا مجھ پہ ہے تشنا لبی تو نہ آیا غازی جب ردا سر سے چھنی میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی اور آ گئی شام علام لٹ گئے اہل حرام ریت پر جلتی ہوئی ہو گیا ٹھنڈا عالم پرسا دینے کے لیے مجھ سے ملنے کے لیے آ گئے بابا علی تو نہ آیا غازی جب ردا سر سے چھنی میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی اور کتنی بے بس تھی بہن اے شہنشاہ وفا نام لے لے کے میرا جب یہ ظالم نے کہا ناز پر تھا تجھ کو اب بلاؤ نہ اسے اور میں روتی رہی تو نہ آیا غازی جب ردا سر سے چھنی میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی قید خانے میں قضا جب سکینہ کو ملی دیکھے کرتے کا کفن بچی دفنائی گئی اس گھڑی نام تیرا صورت ناد علی بس میں دہراتی رہی تو نہ آیا غازی جب ردا سر سے چھنی اور میں صدا دیتی رہی تو نہ آیا غازی
वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। मेरे हुसैन सा कोई इमाम पेश करो, मेरे हुसैन सा कोई इमाम पेश करो। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं ऐं अमां ॾिसी रहिया आहियो मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन। ऐं हींअर जिन भाइरनि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो नालो आहे फरहत हुसैन, शादाब अली ऐं हाफ़िज़ हामिद रज़ा असांखे जॉइन कयो आहे, सो उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलामु अलैकुम। अलामा साहब, जीअं त असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं करबला जे हवाले सां बि, इमाम हुसैन जे हवाले सां बि, त इहो ॿुधायो त करबला जो फ़लसफ़ो छा आहे? करबला जो फ़लसफ़ो मां तव्हांखे अॻोड़े बि फ़लसफ़े ते ईअं सम्झो त ज़रे घटि बयानु करे वियो आहियां। फ़लसफ़ो इहो ई आहे, पैगाम इहो ई आहे, मक़सदु इहो ई आहे त हक़ ऐं सच जो साथ ॾियणो आहे ऐं कंप्रोमाइज़ न आहे करिणो, सही, ज़ुल्म जे आॾो पाण खे झुकाइणो न आहे, इहो फ़लसफ़ो आहे। ऐं ॿ नज़रिया हुया, हिकु नज़रियो हो डिक्टेटरशिप जो, ताक़त जे ज़ोर ते अचण जो, हिकु नज़रियो हो इमाम हुसैन जो। ऐं ॾिसो तव्हां त इमाम हुसैन उन वक़्तु त पाण हारायो, पर अॼु हुसैनियत ज़िंदाबाद जा नारा पिया लॻनि। जिथे तव्हां वेंदव इमाम हुसैन जी वाह वाह थींदी, त इमाम हुसैन खटे वियो, इमाम हुसैन कामयाबु थी वियो। हक़ीक़त में ज़ाहिरी त हार हुई, क़ुर्बान त हज़रत इमाम हुसैन थियो, बच्चा क़ुर्बान थी विया ऐं ज़ुल्म जो हिकिड़ो जबर जेको हुयो इमाम हुसैन जे मथां किरियो। पर अॼु ॾिसो दुनिया जे अंदरि कुंड कुर्छ जे अंदरि इमाम हुसैन जा आशिक़, इमाम हुसैन जा परवाना, इमाम हुसैन जा चाहींदड़ तव्हांखे मौजूदु नज़र ईंदा, इमाम हुसैन जी वाह वाह करण वारा तव्हांखे नज़र ईंदा ऐं यज़ीदियत ते तव्हांखे लानत करण वारा नज़र ईंदा, यज़ीद जी तारीफ़ करण वारा तव्हांखे कोई बि नज़र कोन्हे। सही, इहो फ़लसफ़ो आहे त हक़ ऐं सच जो साथ ॾियणो आहे। सही। अच्छा, मुहर्रम में रोज़ा बि रखिया वेंदा आहिनि, त रोज़नि जी फ़ज़ीलत असांखे मुहर्रम जो महीनो इन जी फ़ज़ीलत सिर्फ़ु करबला जे करे न आहे, मुहर्रम जी फ़ज़ीलत इस्लाम जे महीननि में अॻ में बि आहे। मुहर्रम जे महीने में अॻ में जंग जिदाल क़तल वग़ैरह न थींदा हुआ। जॾहिं मुहर्रम जो महीनो ईंदो त जंगूं झेड़ा फसाद क़बीलाई झगड़ा जेके हूंदा हुया उहे ख़तमु थी वेंदा। मुहर्रम जे महीने में कोई कंहिंसां झेड़ो न कंदो, विढ़ंदो न हुयो। ऐं मुहर्रम जे महीने में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़नि रखण जो हुकुम फ़रमायो। ऐं मुंहिंजे मुर्शिद अली साईं खां कंहिं पुछा कई त सोना साईं तव्हां असांखे ॿुधायो त सही त इन मुहर्रम जे महीने में आशूरे जे रोज़नि जी छा फ़ज़ीलत आहे? त मुर्शिद अली साईं फ़रमायो त मां इहो ई सुवालु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो त साईं जन फ़रमायो त रमज़ान शरीफ़ खां पोइ जेकॾहिं सभ खां वधीक फ़ज़ीलत रोज़नि जी आहे त उहा मुहर्रम जे आशूरे जी फ़ज़ीलत आहे। इन जे करे त रमज़ान शरीफ़ जे महीने खां पोइ जेकॾहिं सभ खां वधीक अफ़ज़ल रोज़ा आहिनि त उहे मुहर्रम जे आशूरे जा रोज़ा आहिनि। ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खां रिवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जेको इन आशूरे में हिकु रोज़ो थो रखे त अल्लाह उनखे 30 रोज़नि जो सवाबु अता थो फ़रमाए। एॾी वॾी फ़ज़ीलत आहे मुहर्रम जे महीने। अच्छा, सॼो मुहर्रम रोज़ा रखजनि या हे जेके आशूर जेके रोज़ा अचनि था इहे रखजनि? ख़ुसूसन आशूरे जे रोज़नि जी फ़ज़ीलत आहे, आशूरे जे रोज़ा रखनि। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इन रोज़नि जो हुकुम फ़रमायो त उन्हनि टाइमनि में रोज़ा इहे मुहर्रम जे आशूरे जा रोज़ा फ़र्ज़ हुया। पर जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां फ़र्ज़ थी करे आयो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, ऐं रमज़ान शरीफ़ जे महीने में अल्लाह जो क़ुरान बि नाज़िल थियो। ऐं रमज़ान शरीफ़ ते अॻु में बि तव्हां सां असां इन प्रोग्राम में गुफ़्तगू करे चुका आहियूं रमज़ान में। त रमज़ान शरीफ़ जो जॾहिं असांजे मथां फ़र्ज़ थी करे आयो, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा फ़र्ज़ थी करे आया, त पोइ मुहर्रम जा रोज़ा जेके आहिनि असांजे मथां नफ़िली थी करे आया, त उन्हनि जी फ़र्ज़ियत ख़तमु थी वई। सही, सही। हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि फरहत हुसैन खे। माइक। एक बिल्कुल ताज़ा कलाम है जो कि अभी रिमशा नकवी ने कलम बंद किया है इसको, तो ज़रा देखिएगा अल्लामा साहब, आप भी ज़रा देखिएगा। एक मंज़र बयान किया गया है कि जब कोई करबला की ज़ियारत के लिए जाता है तो उसमें जो किस तरीके से एक ज़ाहिर की, एक ज़वार की जो ख्वाहिश होती है
وہ اس کو دیکھیے گا ذرا، بالکل تازہ کلام ہے، غالباً پہلی دفعہ یہ آپ کی سماعتوں کو نظر کر رہا ہوں کہ کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، کل تک جو میرا خواب تھا اب وہ نصیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، اور دل کی یہ آرزو تھی کہ کربل کو جاؤں گا، گزری ہے جو بھی مجھ پہ وہ جا کر سناؤں گا، ایک باوفا کے در پہ میں سر کو جھکاؤں گا، ہے غازی کو چھوٹی زہرا کا نوحہ سناؤں گا، غازی وہی جو زخمی دلوں کا طبیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، اور روزہ جو دیکھا شاہ کا آنسو ہوئے رواں، جو کیفیت تھی دل کی وہ کیسے کروں بیان، اپنے غموں کے واسطے چپ ہو گئی زبان، رک سے گئے ہوں جیسے زمین اور آسمان، کہ چپ ہے بھلے زبان مگر دل خطیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، اور در سے وفا ملا ہے ہمیں، در سے آپ کے دین خدا ملا ہے ہمیں، در سے آپ کے فیض ولا ملا ہے ہمیں، در سے آپ کے، اور فرش عزا ملا ہے ہمیں، در سے آپ کے، ان سب سے جو بھی دور ہے وہ بد نصیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، اور بے شیر بھی ہے اونو محمد بھی ہے یہاں، قاسم بھی ہے یہیں پہ ہے، غازی یہیں نہاں، اکبر سے نوجوان کو لگی ہے یہی سنا، سرور کے کاروان میں ہیں سب کے سب جوان، ہے جون بھی یہیں پہ یہیں پر حبیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، اور جانا ہے اس مقام پہ سرور گرے جہاں، ہے خنجر چلا جہاں پہ لگے گرز اور سینہ، توڑا ہے دم جہاں پہ جہاں لی ہے ہچکیاں،
رگڑی ہے جس مقام پہ مولا نے ایڑیاں، ہائے میرا امام بھی کتنا غریب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، اور گریا گناہ ہے اب بھی میرے بارہویں امام، دادی کی قبر دیکھ کے روتے ہیں صبح و شام، تاریکیوں میں اب بھی بقیہ کا ہے مقام، اب بارہویں امام ہی لیں گے یہ انتقام، بس کچھ ہی انتظار ظہور اب قریب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے۔ اور مقطع کی عبادت دیکھیے گا، کرم شایع کی ہے مجھ کو وہ روزہ دکھائیں گے، مہمان اپنے در کا ہمیں بھی بنائیں گے، فرحت در حسین پہ نوحہ سنائیں گے، گریا کریں گے ہم وہاں آنسو بہائیں گے، ہے روئے گا وہ جسے یہ سعادت نصیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے، کل تک جو میرا خواب تھا اب وہ نصیب ہے، کربل کے بادشاہ کا روزہ قریب ہے۔ سگد حافظ حامد رضا بھی تے موجود ہیں، امام ہیر انہوں کے دعوتیں چاہیے۔ آیا نہ ہوگا اس طرح حسن و شباب ریت پر، گلشن فاطمہ کے تھے سارے گل میں کیا لوٹائیے، آل نبی نے لکھ دیا سارا نصاب ریت پر، آل نبی نے لکھ دیا سارا نصاب ریت پر، اور آل نبی کا کام تھا، آل نبی ہی کر گئے، آل نبی کا کام تھا، آل نبی ہی کر گئے، کوئی نہ لکھ سکا ادیب ایسی کتاب ریت پر، کوئی نہ لکھ سکا ادیب ایسی کتاب ریت
ریت ریت پر گلشن فاطمہ کے تھے سارے گلاب ریت پر. مولانا صاحب یہ ॿुधायो त حضور जी ताबेदारी जो हक़ इमाम हुसैन करबला में कीअं अदा कयो. अल्लाह से कुरान मजीद में तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह. रब्बुल आलमीन तो फरमाए जेकॾहिं चाहियो था मां अल्लाह तव्हां खां राज़ी थियां. केरु थो चए? अल्लाह थो चए. जेकॾहिं चाहियो था मां अल्लाह तव्हां जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾियां. जेकॾहिं चाहियो था मां अल्लाह तव्हां सां राज़ी थी वञा. फत्तबिऊनी पोइ मुंहिंजे सोणे मुहम्मद करीम जी ताबेदारी कयो. ताबेदारी कीअं कबी आहे? मुंहिंजो सोनो क़ुरान वारो तव्हां बि क़ुरान वारा पढ़ी वञो. मुंहिंजे सोणे जा यार क़ुरान वारा तव्हां बि क़ुरान वारा पढ़ी वञो. ताबेदारी ईअं कबी आहे जीअं सोणे अबू बकर सिद्दीक़ करे ॾेखारी. ताबेदारी ईअं कबी आहे जीअं सोणे उमर फारूक करे ॾेखारी. ताबेदारी ईअं कबी आहे जीअं सोणे उस्मान गनी करे ॾेखारी. ताबेदारी ईअं कबी आहे जीअं मुंहिंजे मुर्शिद अली साईं करे ॾेखारी. ताबेदारी ईअं कबी आहे जीअं शहीद करबला करबला जे मैदान में जे पंहिंजे जाननि जा नज़राना ॾेई छॾिया तॾहिं कि अल्लाह वारे फरमायो उस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज था, उसकी हिम्मत पर अलीउल मुर्तज़ा को नाज था. यूं तो सजदा करने वाले हैं बहुत सारे बंदे, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज था. ये करबला जो मैदान आहे. यज़ीदी लश्कर बीठो आहे. हेॾो मुंहिंजो सोनो हुसैन बीठो आहे. यज़ीदी लश्कर तो चवे हथ ते बैत कर, न त पाणी बंदि करे छॾींदासूं, खुराक बंदि करे छॾींदासूं. सोने हुसैन जो भली बंदि कयो, परवाह ई कान्हे का. करबला जे मैदान में जॾहिं तीर हलिया, तलवारूं हलियूं, मुंहिंजे सोने हुसैन जो जिस्म ज़ख़्मनि सां चकना चूर थी वियो. बच्चा कुर्बान थी विया, सौट कुर्बान थी विया, जेके साथी हुया वफ़ादार कुर्बान थी विया, मासूम ॿारड़ा कुर्बान थी विया. करबला जे मैदान में जॾहिं मुंहिंजे सोने हुसैन जे कन ते आज़ान पहुती, तीर फिटा कयईं, तलवार फिटी कयईं, निमाज़ शुरू कई अथईं. ज़बान ते अल्लाह जो क़ुरान. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिमीन. सजदे जी हालत में जॾहिं वञनि था पिया, ज़ालिमनि चयो जल्दी वार कयो, जे निमाज़ खां फारिग़ थी वियो कंहिं में जुरत न थींदी जो मुंहिंजे सोने हुसैन जो मुक़ाबिलो करे सघनि. छो त मुंहिंजे सोने हुसैन जे चेहरे में नाने नबी वारो रोब हुयो. साहबी था फरमाइनि असां हुसैन खे ॾिसंदासीं त मदीने वारो साईं यादि ईंदो. छो त मुंहिंजे सोने हुसैन जो चेहरो मदीने वारे साईं जे चेहरे सां मिलंदो. सजदे जी हालत में ज़ालिमनि वार कया, सर मुबारक धड़ खां धार कयो वियो. पोइ मां छो न चवां अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो. कौनैन तक बुलंद है रुतबा हुसैन का, फर्शे ज़मीं से अर्श तक है चर्चा हुसैन का, है चर्चा हुसैन का. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि शादाब अली खे. हुसैन नो के सिना पे कुरान सुना के चले, हुसैन नो के सिना पे कुरान सुना के चले. जहाँ से कुफ्र के नक्शे कदम मिटा के चले, जहाँ से कुफ्र के नक्शे कदम मिटा के चले. हुसैन नो के सीना पे कुरान सुना के चले. हुजूम आम में और शाम के बाज़ारों में, हुजूम आम में और शाम के बाज़ारों में, हरम हुसैन के बालों से मुँह छुपा के चले. हरम हुसैन के बालों से मुँह छुपा के चले. हुसैन नो के सीना पे
قرآن سنا کے چلے نظر نہ آیا دار کالم جس دم نظر نہ آیا دار کالم جس دم حسین جانب مقتل کمر جھکا کے چلے حسین جانب مقتل کمر جھکا کے چلے حسین نو کے سینہ پہ قرآن سنا کے چلے الہی خیر ہو بنت علی پر دیکھی الہی خیر ہو بنت علی پر دیکھی خیام آل محمد نہیں جلا کے چلے خیام آل محمد نہیں جلا کے چلے حسین نو کے سینہ پہ قرآن سنا کے چلے پکارا غازی کو عرفان سربر دین پکارا غازی کو عرفان سربر دین جوان لانے کی میت کو جب اٹھا کے چلے جوان لانے کی میت کو جب اٹھا کے چلے حسین نو کے سینہ پہ قرآن سنا کے چلے حضرت اچھا بریک جو وقت تھی ہوا نا تو میں سے سوال ضرور کیا ہاں بریک جو وقت تھی ہوا ویورز کارے نمبر جو جلدی حاضر تھا تھے میرے حسین سا کوئی امام پیش کرو میرے حسین سا کوئی امام پیش کرو بیر تاں کے بھلیکار کنداسی تمہاری سریائے محرم الحرام جی اسپیشل ٹرانسمیشن اجی جی محفل جو لاسٹ سوال ہے موٹ جکو ماں مولانا صاحب سا کرن چاہیندس مولانا صاحب حضرت علی جی شان انہن جو مقام بیان کیو مرشد علی سائیں جو شان تمام وڈو آ پان کریم صلی اللہ علیہ وسلم جو سوٹ را سائیں فرمايو ت علی مجھو دوستا ماں علی جو دوستا من کنت مولا فہذا علی مولا ماں علی سا تو محبت کیا علی مسا تو محبت کرے اللہ تو بھی علی سا محبت کر رب جیکو علی سا بغض تو رکھے ماں محمد بھی ان کا ناراض ہاں رب تو بھی ان کا ناراض تھی ون سونے علی سائیں جو ایڈو وڈو شان آ تو میں ہن شعر میں تاں کے موضوع کے کھٹائے کرے ایک شعر میں وجی چھڑیاں تو خود اپنی آپ دیکھ لو پہچان علی ہے اعلیٰ ہے جس کی شان وہ ذیشان علی ہے آقا نے انہیں دین کا ہر باب سکھایا ہجرت کی رات ان کو ہی بستر پہ لٹایا کتنا عظیم دیکھ لو ایمان علی ہے خیبر جو قلعو فتح نہ پیو تھے کافی ڈیہاڑا تھیا جے صحابہ کرام منجن پیا واپس موٹی پیا جن مجھے حضور فرمایا صبح ماں ایڑے ہمراہ جے ہتھ میں جھنڈو ریندوس جے کو خیبر جے قلعے کے فتح کرے ڈیکھاریندو ہر صحابی جے دل میں تمنا ہوئی کاش یہ جھنڈو مکھے ملے کاش یہ جھنڈو مکھے ملے سجی رات صحابہ کرام روئی تہجد میں گزاری تا اللہ یہ نیکی جو کم اساں کھوں کرا صبح تھی پان کریم صلی اللہ علیہ وسلم پوچھا کہ این علی علی کا تھیا تو صحابہ کرام عرض کرن کا سائیں علی کے اکھ میں سور آ تو مجھے حضور فرمایا سونے علی کے وٹھی جو
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब मुबारक सोने अलीअ जे अख मुबारक में विधो। मुर्शिद अली साईं तो फरमाए जॾहिं खां वठी मदीने वारे साईं लुआब मुबारक मुंहिंजे अख में विधो उन ॾींहं खां वठी पूरी ज़िंदगी वरी मूंखे अख में तकलीफ़ ई न आई। सुभान अल्लाह। ऐं ख़ैबर जे किले खे मुंहिंजे मुर्शिद अली साईं फतह करे लॻायो। लगाते थे वो जब नारा तो खैबर तोड़ देते थे, हुक्म करते थे दरिया को वो रास्ता छोड़ देते थे। ऐं हीअं चवां अली नू बू तुराबादिन अली नू लाजवाबादिन अली दा नाम चुमना भी नबी वाले सवाबादिन अली मयारे जुर्रत दी अली शेर खुदा दाए अली दी अदा अंदर नबियां दी शफावीए अली दुश्मन दे घोड़े नू ले सकदा है लगाम आखो कदें दोज़ख नहीं सड़ सकदा अली दा हर गुलाम आखो। मुझे मुर्शिद अली जो वफ़ादार साथी, मुझे मुर्शिद अली जो सच्चो गुलाम, मुझे मुर्शिद अली जे नक्शे कदम ते हलण वारो, असांखे रब जी ज़ात में उम्मीद आहे त उन ते जहन्नम जी बाहि असर न कंदी, उहो हमेशह ज़िंदाबाद रहंदो। बेशक बेशक। ये दावत ॾियणु चाहींदसि मां रिज़वान अली ज़ाहिद खे। या अली मुश्किल कुशा शेरे खुदा, या अली मुश्किल कुशा शेरे खुदा, भीख जलवों की हमें कर दो अता, भीख जलवों की हमें कर दो अता, या अली मुश्किल कुशा शेरे खुदा, आपकी सीरत पे मैं भी चल सकूं, आपकी सीरत पे मैं भी चल सकूं, जाम अपने इश्क का मुझको पिला, या अली मुश्किल कुशा शेरे खुदा, काम सब बिगड़े हुए बन जाएंगे, काम सब बिगड़े हुए बन जाएंगे, या अली कह के तो तुम देखो जरा, या अली कह के तो तुम देखो जरा, या अली मुश्किल कुशा शेरे खुदा, भी के जलवों की हमें कर दो अता, वास्ता ले बाका आपको, वास्ता ले बाका आपको, दर पे मुझको भी तू अपने भी बुला, दर पे अपने भी मुझको भी बुला, या अली मुश्किल कुशा शेरे खुदा। दावत देना चाहते शादाब अली के। दश्त में खूने शहे अहमद बहाया जा रहा है, दश्त में
خونے شہ احمد بہایا جا رہا ہے، یوں چراغ فاطمہ، یوں چراغ فاطمہ زہرا بجھایا جا رہا ہے، دشت میں خون شہ احمد بہایا جا رہا ہے۔ یا علی آؤ مدد کو روک فضا نے کہا، یا علی آؤ مدد کو روک فضا نے کہا، اب تمہاری بیٹیوں کو، اب تمہاری بیٹیوں کو قیدی بنایا جا رہا ہے، دشت میں خون شہ احمد بہایا جا رہا ہے۔ مالی پٹ کر رو رہی ہے جھولے سے بے شیر کے، مال پٹ کر رو رہی ہے جھولے سے بے شیر کے، اور ادھر تیر ستم سے، اور ادھر تیر ستم سے پانی پلایا جا رہا ہے، دشت میں خون شہ احمد بہایا جا رہا ہے۔ اکبر و عباس و قاسم خون سے بے شیر کے، اکبر و عباس و قاسم خون سے بے شیر کے، اس طرح عرفان دی کا، اس طرح عرفان دی کا گلشن سجایا جا رہا ہے، دشت میں خون شہ احمد بہایا جا رہا ہے، یوں چراغ فاطمہ، یوں چراغ فاطمہ زہرا بجھایا جا رہا ہے، دشت میں خون شہ احمد بہایا جا رہا ہے۔ اسا سگڈ حافظ حامد رضا بھی موجود آہن، ہیرما انہن کے دعوت ہیں چاہینم۔ سید نے کربلا میں وعدے نبھا دیے ہیں، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے ہیں، دین محمدی کے، دین محمدی کے گلشن کھلا دیے ہیں، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے ہیں، بولے حسین مولا تیری رضا کی خاطر، بولے حسین مولا تیری رضا کی خاطر، ایک ایک کر کے میں نے ہیرے لٹا دیے ہیں، سید
سید نے کربلا میں وعدے نبھا دیے ہیں، زینب کے باغ میں بھی دو پھول تھے مہکتے، زینب کے باغ میں بھی دو پھول تھے مہکتے، زینب نے وہ بھی دونوں، زینب نے وہ بھی دونوں راہ خدا دیے ہیں، سید نے کربلا میں وعدے نبھا دیے ہیں۔ اس وقت گھٹ آئے असां वटि ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे 4 मुहर्रम अल हराम जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसंदा। ऐं हींअर मां जेके मुंहिंजा गेस्ट हिते वेठल आहिनि उन्हनि खे मां थैंक यू कंदमि ऐं लास्ट में असां नोहो ॿुधंदासीं। वॾी महिरबानी मौलाना साहब तव्हां आया ऐं तव्हां सां गुफ़्तगू रही, सो इंशाअल्लाह महिरबानी तव्हांजी, तव्हांजे साथियुनि जी, चैनल जी वॾी महिरबानी। थैंक यू भाई, आपका भी बहुत शुक्रिया। ऐं वेंदे वेंदे जेको आहे मां फ़रत हुसैन खे दावत ॾियणु चाहींदसि, इंशाअल्लाह सुभाणे मुलाक़ात कंदासीं। मुंहिंजी तरफ़ां ऐं मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां ख़ुदा हाफ़िज़। शाम गुरबात में नौहा सकीना का था, शाम गुरबात में नौहा सकीना का था, मेरे बाबा कहाँ हो, मेरे बाबा कहाँ हो, ढूंढती हूँ तुम्हें दो मुझे तुम सदा, ढूंढती हूँ तुम्हें दो मुझे तुम सदा, मेरे बाबा कहाँ हो, और बाद बाबा तेरे जुल्म कैसा हुआ, चादरें छिन गई खैमा भी जल गया, मेरा दामन जला कान जख्मी हुआ, मेरे बाबा कहाँ हो, और शिद्दत प्यास से खुश्क है मेरे ला, दिल में बाकी नहीं फिर भी कोई तलब, अब नहीं चाहिए कुछ तुम्हारे सिवा, मेरे बाबा कहाँ हो, और दादी ज़हरा को जब दी थी तुमने सदा, टूटे बंदे कफन माँ हुई लब कुशा, रोके मैं भी तुम्हें दे रही हूँ सदा, मेरे बाबा कहाँ हो, दश्ते करबल में लाशें पदरने कभी गोद में